पैदा थिया जो चवे तो अल्लाह सिंह आए कोन हाणे इन के असीं छा करियूं। हज़रत उमर ऑर्डर मोकिलियो गवर्नर के त हिन माण्हू खे ॿधी मदीने मोकिलियो, गिरफ़्तार करे ॿधी जोड़े हुनखे मदीने मोकिलऊं। हज़रत उमर साईं मदीने जी मस्जिद में थंब सां हुन माण्हू खे रसन सां ॿधी हाणे ॿधो पियो। फजर नमाज़ पढ़ी हज़रत उमर दुर्रो ऐं लठ खणियो अचे तो शुरू थियो, मथो कुटईंसि ठाहो कुटे मथे में जॾहिं रत निकितो पोइ छॾे ॾाराईसि, ॿधो पियो। हज़रत उमर हलियो वियो, वरी 24 कलाक गुज़री विया। ॿिए ॾींहुं वरी हज़रत उमर फजर नमाज़ पढ़ी वरी लठ खणियो त शुरू थियो, अचे तो मथो कुटेसि। कल हुगो अञा ताज़ो कुटल हो, फट ताज़ा हुआ, वरी जो पादर पियो तो मुर्गो मत छॾे ॿधो पियो। 3 ॾींहं हज़रत उमर वरी फजर नमाज़ पढ़ी लठ खणी हिन ते वरियो त हिन चयो महिरबानी करे ॻाल्हि त ॿुधो, ये रुगो पिया मूंखे कुटियो पुछियो ई कोन था त भई हाला वाली कोन था करियो, ॾोह कहिड़ो कयो आहे, कल खां मुंहिंजो मथो कुटे त रत कढी विया अथव आहे जा की तुंहिंजे दिमाग़ में जेके ख़राब ख़्याल पैदा थिया हुआ त अलाह साईं कोन्हे, उहे ख़्याल अञा आहिनि निकिरी विया, जी ईमानदारी निकिरी विया। अलाह जी आहे अहिड़ी शयुनि जो इलाज पादर आहे, पादर असां वटि कोन्हे, पादर जिन वटि आहे तुंहिंजी मायूं पाण पई नचनि, असीं छा कंदासीं, वाहिद कंदासीं अलाह हिदायत। दुनिया में जेके बि माण्हू रहनि था उन्हनि सभिनी माण्हुनि में इज़त हुन माण्हूअ खे जंहिं वटि इल्मु आहे। जेके बि दुनिया में माण्हू रहनि था उन्हनि सभिनी माण्हुनि में इज़त वारो माण्हू उहो आहे जंहिं वटि इल्मु आहे। वल्लज़ीन ऊतुल इल्म दरज, इल्म वारे खे इज़त, पैसे की इज़त कोन्हे। पैसे की जेकॾहिं इज़त हुजे त पोइ पाकिस्तान में इज़त वारो हिकिड़ो ज़रदारी आहे, ॿियो नवाज़ शरीफ, भई पाण सभु ईअं पिया छो त पैसो त हुन न जंहिंजो, पैसे वारे इज़त नालो पैसे जो न, पैसो नालो आहे ॻणतीअ जो, पैसो टेंशन। बंगलो ठाराई आहे 2 करोड़ रुपए जो हैदराबाद में, 3 करोड़ जो कराची में, बैंक में पैसा, गाड़ियूं बनियूं केला बाग है, हिकिड़े हिकिड़े कमरे में 40 बाय 40 जो पलंग पियो आहे, 4 AC लगा पिया आहिनि, लप गोरियुनि जी खाधई आहे, पलंग ते AC चालू करियो पर निंड नथी अचेसि, बुल पियो ॾे ही पासो वरी ही पासो, रन पैसा सखर वई हुई शॉपिंग करण, उहा आई कोन, छोरो गाॾी खणी वियो न ठरी मेरो आहे, सोभ कोन मोटियो, ट्रैक्टर तालो भराए कम दो रवानो कयो, हुनजी टायर आॾ टुटी वई आहे, सोचंदा तालो ऊंधो थी वियो। हाणे पियो AC में गोरियुनि जी लप खाधई आहे पर रन जी गिणती, छोरे जी गिणती, गानी जी गिणती, टमाटनि जी गिणती, केले जी गिणती, गाॾी जी गिणती, वठ पकड़ हुकूमत थी डहे भेड़ा मरी वियासीं, हाणे त भेड़ा ही बग़ावत थी खड़ी थिए, पघर हिकिड़ा लहन हिकिड़ा चढ़नि पलंग ते AC में, ईअं बुल ॾींदा आहिनि जीअं मच्छी पाणी मां निकिरण खां पोइ बुल ॾींदी आहे। मौलवी मदरसे में वेठा न, छोरे खे वॾो वटो ॾिनो त ॻोठ मां लोला वठी अच, छोरो घिड़ी पियो आहे ॻोठ में, हेॾो छोरे जे हथ में वटो आहे, घरनि मां माईअनि दाल ॾिनी हुन वटे में, वाङण ॾिनऊं सेब हुन वटे में, वरी मुर्गी मिली साबु हुन वटे में, वरी बटाटा बि हुन वटे में, वरी सब्जी बि हुन में, मूरी बि हुन में, त गजर बि हुन में, शिकारपुर वारो आचार बि हुन में, त मच्छी बि हुन में, हे 22 क़िस्मनि जूं भाॼियूं हुन वटे में मिलाए छोरो खणी आयो आहे। हाणे इहो वटो खणी कंहिं लेबोरेटरी मां तव्हां टेस्ट करायो त माण्हू खाई सघे थो, जो लेबोरेटरी वारा चवंदा हीउ त ज़हर आहे, जेको खाईंदो त मरंदो पड़े, हिन में 22 भाॼियूं पयूं आहिनि। मौलवी साहब आंगर हणी बिस्मिल्लाह ज़हर जो प्यालो पी मसी जो कुंड में वञी किरियो, वियाणो बि फाटल अथसि, निंड जा आलू त खोंगर जो ठका, फजर ते बि टंग मां जले गेले उतारूं त साईं उते नमाज़ अटेंड। सुकून नालो पैसे जो आहे, चरे आहे सुकून अवां ॾिठो ई कोन, सुकून अला इन बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब, अल्लाह जी कुरान में फरमायो आहे सुकून अल्लाह ताला फरमाए थो मूं पंहिंजे ज़िक्र में रखियो।
वरी हिकिड़ी जाति फरमाई इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून। हिकिड़ी जाति फरमाई त हिन ज़िक्र खे, इते ज़िक्र मां मुराद क़ुर आहे, हिन क़ुर खे मूं लाथो हिन जी हिफ़ाज़त आऊं कंदुसि। क़ुर खे अलाह सी ज़िक्र चयो आहे। वरी ॿी जाति फरमाई मूं सुकून ज़िक्र में रखियो आहे। ॿिन्ही आयतनि खे मिलाइण खां पोइ रिज़ल्ट इहा निकिरंदी त अलाह ताला दुनिया जो सुकून हिन क़ुर में रखियो आहे। दुनिया में जेतिरा बि माण्हू रहनि था उन सभिनी माण्हुनि में इज़त वारो माण्हू आहे जंहिं वटि इल्मु आहे। जाहिल माण्हू खे हिन दुनिया में कोई मक़ाम कोन्हे। जाहिल खे मास्तर कंदा, हलिया हलिया तोखे HSC था करियूं, हले छा अंगूठे छाप जाहिल खे मास्तर कंदा, हू प्राइमरी पढ़ाई न, हल ॿार तूं हल। जाहिल खे जज कंदा, जाहिल खे तपेदारी मिलंदी, जाहिल खे मुंशी करे पंप ते रखंदा, जाहिल मस्जिद में पेशमाम कंदा, जाहिल खे तणी जनाज़ो नमाज़ पढ़ाए, जाहिल खे वठी ईंदा हली निकाह पढ़ाए। आख़िर छा त करे? उनखे का नौकरी नथी मिले। इंसान आहे, माण्हू आहे, उनखे पेट अथनि, उनखे बच्चा आहिनि, ज़ाल आहे, छो नथी उनखे नौकरी मिले? छाजे लाइ? जाहिल आहे। ॿियो कहिड़ो आहे? जाहिल आहे। तूं हल ॿार, दुनिया में हिनखे रोज़गार नथो मिले। छा करे भला? ही वीचारो कोडर खण, हल केले मां गुॾ कर, वॾेरी जी छेड़ आहे, वाटर सफ़ा थींदो, हल हल उते बी कणक ते भांकर भरे थ्रेशर में आण। थ्रेशर अची वियो, थ्रेशर ते गुॾ, रुंब, लाबारो, रोंबो, वाटर, केला, ट्रैक्टर टालो, रोड जा पत्थर काढ़नि में कुटे 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 हिन जा चेलू चुबियूं थी रहियूं। आख़िर हिननि मिस्किननि ॾोह कहिड़ो कयो आहे? हिननि ॾोह इहो कयो जिन्हनि इल्मु हासिल कयो। न त इल्मु हासिल करण जा उज़वा ऐं पुर्ज़ा अलाह से सभिनि खे ॾिना आहिनि। वल्लाहु अख़रजकुम मिन बुतून उम्महातिकुम ला तालमून शैआ फजअल लकुम अस्समा वल अबसार वल अफ़िदा। फरमाई मां जे पेट मां जॾहिं तूं आयो है तॾहिं तुंहिंजूं अखियूं हुयूं पर तोखे के सुञातो कोन थे, तुंहिंजा कन बि हुआ पर तोखे के ॿुधो कोन थे, तुंहिंजी ज़बान बि हुई, ॻाल्हाइण जी तोमें ताक़त कोन हुई, हथ पेर बि हुआ तुंहिंजा पर हली कोन थे सघे। इन पोज़ीशन में मूं तोखे मां जे पेट मां आंदो, पोइ मूं मां जे पेट मां ई इल्मु हासिल करण वारा पुर्ज़ा तो में फिट कया। ज़बान, नक, अखियूं, कन, दिल, दिमाग़, लम्स जी ताक़त पूरी चमड़ीअ में। ये कुदरत जी दाता जेका मां जे पेट मां इंसान खणी आयो आहे, जिन जे ज़रिए इंसान खे इल्मु हासिल थींदो आहे। अंधो खे हथ वठी बर्फ ते रखो, अंधा ॿुधा ही जाए ये बर्फ है, अंधे की खबर भाई, अखियों तो कौन? माना है ना चमड़ी में जगह ताकत कुदरत वाली रखी है ना इल्म हासिल करने की, वह चमड़ी थी बुधा तो बर्फ पारो कर कमीज मुझी वरा पोया जीत को बसा डरियो किए मुझे खबर पई तो जीती वियो अंदर मुंह ॾिठो तो कौन जॾहिं जीत मुझे चमड़ी से टच थियो तो चमड़ी मुझे बुधायो होशियार थी या कुदरती दाता अल्लाह से इल्म हासिल करने के लिए चमड़ी में कुव्वत लामेसा रखी है। कदे कदे रब्बुल आलमीन वरी अधरंग जी बीमारी दी या ताकत वाली फुरे भी वठंदो दई भी सके तो फुरे भी सके तो इल्म हासिल करण जो हिकिड़ो उज़ू अल्लाह से इहो ॾिनो आहे कुव्वत लामेसा। बी इल्म हासिल करण जी ताकत अल्लाह से जेका रखी है इंसान में वह ज़बान आहे, ज़बान सां इंसान इल्म हासिल कंदो। चाहे फिकी आहे इन ही चाहे जो कोप में पंज ही आंगुरियूं बोड़े बुधाए फिकी आहे मिठी आहे आंगुरियूं तुंहिंजियूं मुंहिंजियूं कोन्हे आंगुरियुनि जी ख़बर कोन पवंदी भले सॼो हथ बोड़े छॾ आंडे इहा ख़बर ज़बान सां पवंदी इहा ताक़त ज़बान में अल्लाह ने रखी आहे। ज़बान ॿुधाईंदी त फिकी आहे मिठी आहे कड़ी आहे ॿाड़ी आहे। ये बी नेमत कुदरत वारी टियो इल्म हासिल करने रब नक ॾिनो आहे जैसा खुशबू ऐं बदबू जो इल्म थींदो आहे। धप पई अचे वाह जो अतर आयो अथई
अरे किथां वरतो तो मूंखे त ॾस नक ॿुधाईंदो मौली साहब मस्जिद में नमाज बीठो पढ़ाए ओ गोठ जो उलहन जी पासे माई मच्छी जो दाग पई ॾे थूम जो मुलो हित पियो खंगे